बदीन जे वेझो अची पुॻा आहियूं ऐं होटल ते असां थोरो रेस्ट कईसीं, मुंहुं मुंहुं धोतोसीं ऐं हीअ असांजा ड्राइवर चांहि चई अथनि, चांहि पीअंदा पोइ निकिरंदासीं। हीअ चांहि थो पचाए, वाह वाह। बाबा नालो छा आहे तुंहिंजो? पीरल। केरु आहे पाण? चांडियो। किथे थो रही? कहिड़ो ॻोठु आहे? दोदो चांडियो। वाह वाह, दोदे चांडे जो आहे। बाहि ॾिसो, हीअ बाहि किथां थी भरे? कोयलो आहे छा आहे? कोयलो आहे त भाई कोयले जी बाहि, कोयले जी चांहि तमामु VIP। दोडे चांजे में तो रहे दोस्त। बस ही चांहि पी असां निकिरण वारा आहियूं। रेस्ट ख़त्म थी वई असांजी 5-10 मिंट जेकी हुई, ऐं हाणे असां चढ़ूं था। हलो 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 चढ़ो। पेट्रोल पंप आहे हबीबाणी। बदीन पुॼी विया आहियूं ऐं असां बदीन शहर में बीठा आहियूं ऐं बर्फ़ वठण लाइ बोतलनि जे लाइ। बदीन स्टेशन है ना उस्ताद? बदीन स्टेशन चए थो आहे। तव्हां पाण केरु? कश्मीरी नालो आहे? अच्छा, हितां जा ई आहियो? सही सही। हा, बदीन कश्मीरी उस्ताद बर्फ़ वारो। हलिया था। हलो 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 चढ़ो 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 चढ़ो। बाबा छा आहे? छोला आहिनि? छा आहिनि? छोला आहिनि? केरु आहे पाण? सोलंगी। सही आहे भाई, सोलंगी आहे, छोला थो कपाए। घणा पैसा कमाईंदो तक़रीबन डेली? 1000-1500 हिन मां हे खपी तो वरी ॿियो पचाईंदे शाम जो। 1000-1500 कमाए थो भाउ। बदीन स्टेशन जे आॾो बीठो आहे, सोलंगी आहे ज़ात जो। वाह वाह। बदीन जो शहर। मंझंदि 11 थी रहिया आहिनि सुबुह जा। ॾींहुं थोरो गरम आहे अॼु। असांजी गाॾी इहे बीठी आहे, हीअ बदीन जा माण्हू, ऐं असां बर्फ़ विधी आहे कूलर में, उनजे लाइ बोतल रफ़ी किराना स्टोर जे। आवाज़ छा थियो? वरितव साईं? ॾिनव न? हा ठीकु आहे। हीअ साईं असांखे बोतलूं ॾिनियूं ऐं असां वरितियूंसीं। हींअर निकिरंदासीं। घणे? 140 रुपया? 140 रुपया था वरितीसीं। भला महिरबानी। बोतल हाय 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 हाय। हलूं, 11 थी रहिया आहिनि। बदीन जो शहर। मच्छी जी तमामु घणी खुशबू आहे हेॾां। उल्टे हाथ पे, उल्टे हाथ पे। बदीन दर्शन फौजन जो इलाइक़ो आहे।